कानपुर ताजपुर अचण थियो। सोचियोसीं त फ़कीर नवाब वली लॻाए ये आराम गाह बि ॾिसूं, उते अची हाज़िरी भरीसीं। ऐं हाज़िरी भरण खां पोइ बि महसूसु थियो त हिते ई माण्हू वेठो हुजे, एतिरो सुकून दिलि खे मिलियो, एतिरो सुकून मिलियो जो वञण ते दिलि न पई चवे। माशाअल्लाह साईं जा बैत लिखिया पिया आहिनि, तमामु ज़बरदस्त, तमामु दिलि खे सुकून मिलियो आहे। मीरा मुंहिंजी बाज थी कम रहम सभु विया, ज़ाती जे ज़ौक़ सां खुली क़ल्ब पिया। उक़दा दौर दुनिया जा सूफ़ी साफ़ कया, वली मोहम्मद मतलब थिया, वया वक़्त साल। वाह साईं। दोस्तों ये तव्हां सभु नज़ारो ॾिसी रहिया आहियो साईं नवाब वली मोहम्मद फ़कीर नवाब वली मोहम्मद ख़ान लगारी साहब हुनजी आख़िरी आराम गाह ते ताजपुर में पहुता आहियूं ऐं तमामु सुठो जेको सो कमु थियल आहे, तमामु बहितरीनु। सूफ़ियन संदे सुंग सां कयम रूह रियाण, हियो त हैरान थियो ॿुधी अहदियत ओञाण। वली मोहम्मद महर सां बिरहे ॾेखारिया भाण, खिले उत खटियाण कमंद पातो कुर्ब जो। दोस्तों ही पासे में भी तमामु बुज़ुर्ग ॻोल्हिया आहिनि जूं आराम गाहूं आहिनि।